कयो वियो आहे। अरसलान ताज खे एहलकारनि गुलशन इकबाल मां संदसि घर मां गिरफ़्तार कयो आहे। पीटीआई तर्जमान जो चवणु आहे त पुलिस पारां अॻवाण जे घर वारनि खे बि हिरासत कयो वियो आहे। अरसलान ताज जी गिरफ़्तारी वारा CCTV फुटेज टाइम न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। कराची मां पुलिस तहरीक इंसाफ़ जे अॻवाण अरसलान ताज खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कराची पुलिस तहरीक इंसाफ़ जे अॻवाण अरसलान ताज खे गिरफ़्तार कयो आहे। अरसलान ताज खे एहलकारनि गुलशन इकबाल मां संदसि घर मां गिरफ़्तार कयो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हबीब जमाली। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हबीब, आगाह कजो कहिड़े केस में अरसलान ताज खे गिरफ़्तार कयो वियो आहे, कहिड़े थाणे जी पुलिस आहे जंहिं अरसलान ताज खे गिरफ़्तार कयो आहे? जी बिल्कुल, गुलशन इकबाल में अरसलान ताज जो PTI जो MP आहे उनके घर से पुलिस छापो हयो ऐं अरसलान ताज खे गिरफ़्तार करे वरितो। अरसलान ताज जो घर आहे वो गुलिस्तान जोहर थाने जी हद में आहे। हिन वक्त पुलिस अरसलान ताज जी गिरफ़्तारी जेका आहे उहा ज़ाहिर न कई आहे ऐं नई के तफ़सील ॿुधाया आहिनि त अरसलान ताज खे छो गिरफ़्तार कयो वियो, कहिड़े केस में गिरफ़्तार कयो वियो। अॼु सुबुह जो जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री